अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चढ़ियो चकासन चकाए आग बरंदे आया, वेसन वाड़ी फुल जीअं मोहबती मच लाए, आणे पाण अड़ाए खणी खूरे विच में। भलारे भिड़दड़ी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 10 डिसंबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसूं ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। प्रोग्राम सोच वीचार में असीं इंसानी हक़नि जी थींदड़ लताड़ ऐं सिंध जे हालतुनि बाबति ख़ुसूसी लेख अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु इहा ॼाण ॾियण जी कोशिशि बि कंदासीं त इंसानी हक़ आख़िर आहिनि कहिड़ा ऐं इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं छो ऐं छाजे लाइ मल्हायो वञे थो। इंसानी हक़नि जे आलमी ॾींहुं जी तारीख़ ते नज़र टोड़ायूं था त असांखे पतो पवे थो त सभ खां पहिरीं 10 डिसंबर 1948 ते दुनिया जे सभिनी मुख्य मुल्कनि जे क़ौमी मंडल अक़वाम मुतहदा पारां उन्हनि बुनियादी इंसानी हक़नि जो मंशूर रथियो ऐं बहाल कयो वियो। उन्ही मंशूर में इंसान ज़ात जी इनफ़रादी तौरु इज्तमाही हैसियत ऐं हक़नि खे तस्लीम कयो वियो। दुनिया जे हर मुल्क जी हुकूमत ते उन जी पाबंदी ज़रूरु लागू कई वई। इंसान हुजण जी हैसियत सां दुनिया जो हर फ़र्द, पोइ हूअ कहिड़े बि मुल्क, क़ौम, मज़हब, ख़ानदान, नस्ल, तबके, रंग ऐं पेशे जो हुजे, जेके ख़ालिस इंसानी हक़ रखे थो, से मुस्तक़िल ऐं नाक़ाबिल तरदीद आहिनि, जिन खे के बि ख़ारिजी ऐं दाख़िली ज़ाब्ता ऐं उसूल खांइसि खसे नथा सघनि। हर फ़र्द ऐं इदारे ते उन जो एतिराम करणु इंसानी मुआशिरे में उन्हनि खे हथी ॾियणु हिकु फ़र्ज़ु आहे। हक़नि जी हिकु जहिड़ाई वारी हालत में ज़ाहिर आहे त जॾहिं को शख़्स चाहे थो त ॿिया संसार हक़नि खे तस्लीम कनि, तॾहिं ॿिनि जे साॻे क़िस्म जे हक़नि जो एतिराम पिणु मथसि फ़र्ज़ु थी पवे थो। हक़ ऐं फ़र्ज़ जो इहो इतदाल ई सिर्फ़ु हिन दुनिया में अमन आसूदगी जो उहो तहज़ीबी माहौल पैदा करे सघे थो जंहिंमें इंसान लाइ पंहिंजे शरफ़ ऐं अज़मत, इज़त, नफ़्स, इख़लाक़ी ऐं रूहानी बुलंदियुनि खे हासिलु करे सघनि मुमकिन थींदो। उन्ही करे ज़रूरी आहे त इंसानी हक़नि जे आलमी मंशूर जो घणे खां घणो फैलाव करे हंधे माॻे उन्ही जी अमली अहसास खे बेदार कयो वञे। इंसानी हक़नि जे मंशूर ते नज़र डोड़ायूं था त उन में आहे त हर कंहिं इंसान जी ज़ाती इज़त ऐं हुरमत ऐं इंसान जे हिकु जहिड़नि अण फिरंदड़ हक़नि खे तस्लीम करणु दुनिया में आज़ादी, इंसाफ़ ऐं अमन जो बुनियादु आहे। जॾहिं त इंसानी हक़नि खां लापरवाही ऐं उन जी बेहुरमती अक्सर अहिड़नि वहशाणनि कमनि जी शक्ल में ज़ाहिर थी आहे जिन खे इंसानी जे ज़मीर खे सख़्तु सदमा पहुता आहिनि ऐं आम इंसान जे बुलंद तरीन आरज़ू इहा रही आहे त अहिड़ी दुनिया वजूद में अचे जंहिंमें समूरनि इंसाननि खे पंहिंजी ॻाल्हि चवण ऐं पंहिंजे अक़ीदे ते क़ाइमु रहण जी आज़ादी हासिलु हुजे ऐं हूअ ख़ौफ़ ऐं मुहताजी खां महफ़ूज़ रहनि। जॾहिं त असीं इहो नथा चाहियूं त इंसान आजिज़ थी ॾाढाई आपेशाही जे ख़िलाफ़ु बग़ावत करण ते मजबूर थियनि, जंहिं लाइ उहो निहायत ज़रूरी आहे त इंसानी हक़नि खे क़ानून जी हुकूमत वसीले महफ़ूज़ रखियो वञे। इहो ज़रूरी आहे त क़ौमुनि जे विच में दोस्ताणनि लाॻापनि खे वधायो वञे। जॾहिं त अक़वाम मुतहदा जे मेंबर क़ौमनि पंहिंजे पधरनामे बुनियादी इंसानी हक़नि, इंसानी शख़्सियत जी हुरमत ऐं क़दर, मर्दनि ऐं औरतुनि जे हिकु जहिड़नि हक़नि जे बारे में पंहिंजे अक़ीदे जी दोबारा तस्दीक़ करे छॾी आहे। निहायत आज़ादी जी फ़िज़ा में मुआशरती तरक़ी खे तक़वियत ॾियणु ऐं ज़िंदगी जे मयार खे बुलंद करण जो इरादो करे छॾियो आहे। जॾहिं त मेंबर मुल्कनि जो इहो अहद हुयो त हूअ गॾियल क़ौमनि जे अमल सां सारी दुनिया में उसूली तरह ऐं अमली तरह इंसानी हक़नि ऐं बुनियादी आज़ादियुनि जो वधि में वधि एतिराम कंदा ऐं कराईंदा। जॾहिं त उन्ही अहद जी तकमील लाइ इहो निहायत अहम आहे त उन्हनि हक़नि ऐं आज़ादियुनि जी नोयत खे सभु सम्झी सघनि।
अक़वाम मुतहदा जी जनरल असैम्बली इहो पिणु ऐलान कयो हो त इंसानी हक़नि जो पधरनामो समूरनि क़ौमुनि जे वास्ते मक़सदु हासिलु करण जो गॾियल मयार हूंदो। पधरनामे में जेका नुक़्ता बयानु कया विया उन्हनि में चयो वियो त समूरा इंसान आज़ाद ऐं हक़नि ऐं इज़त जे एतबार सां बराबरि पैदा थिया आहिनि। हर शख़्स उन्हनि समूरनि आज़ादियुनि ऐं हक़नि जो हक़दार आहे जे हिन ऐलान में बयानु कया विया आहिनि। उन हक़ ते नस्ल, रंग, जिन्स, ज़ुबान ऐं सियासी वेछे या कंहिं बि क़िस्म जे अक़ीदे, क़ौम, मुआशरती दौलत या ख़ानदानी हैसियत वग़ैरह जो को बि असरु कोन पवंदो। उन खां सवाइ जंहिं इलाइक़े या मुल्क सां जेको शख़्स तालुक़ु रखे थो उन जी सियासी कैफ़ियत, दायरा इख़्तियार या बैनुल अक़वामी हैसियत जे बुनियाद ते हुन सां को बि तफ़ावत वारो सलूक कोन कयो वेंदो, चाहे उहो मुल्क या इलाइक़ो आज़ादु हुजे, ॿिए आज़ादु मुल्क जी संभाल हेठि हुजे या ग़ैर मुख़्तियार हुजे या सियासी इक़्तिदार जे लिहाज़ खां कंहिं बि ॿी बंदिश जो पाबंद हुजे। हर शख़्स खे पंहिंजी जान, आज़ादी ऐं ज़ात जी हिफ़ाज़त करण जो हक़ हासिलु आहे। कंहिं बि शख़्स खे ग़ुलाम या बानो बणाए नथो रखी सघिजे। ग़ुलामी ऐं इंसान फ़रोशी खणी उन जो कहिड़ो बि तरीक़ो हुजे मना कयल ठहिराई वेंदी। कंहिं बि शख़्स खे जिस्मानी इज़ाउ या ज़ालिमानी, अज़ियत सोज़ या ज़लील करे सज़ा न ॾिनी वेंदी ऐं अहिड़ो सलूक न कयो वेंदो। हर शख़्स जो हक़ आहे त हर हंध ते क़ानून हुन जी शख़्सियत खे तस्लीम करे। क़ानून जी नज़र में सभु इंसान बराबरि आहिनि ऐं सभु सवाइ कंहिं वेछे जे क़ानून अंदरि पनाह वठण जा हिकु जहिड़ा हक़दार आहिनि। जेके बि फ़ैल हिन दस्तूर या क़ानून में ॾिनल बुनियादी हक़नि खे तल्फ़ कंदड़ हुजनि उन जे ख़िलाफ़ बाइख़्तियार क़ौमी कोर्टनि में मौसर तरीक़े ते चाराजोई करण जो हर शख़्स खे पूरो हक़ आहे। कंहिं बि शख़्स खे रुॻो हाकिम जी मर्ज़ी ते गिरफ़्तार, नज़रबंद या जलावत न कयो वेंदो। अहिड़े हर शख़्स खे जंहिं ते को बि फ़ौजदारी जो इल्ज़ाम लॻायो वञे तेसिताईं बेगुनाह शुमार कये वञण जो हक़ हासिलु आहे जेसिताईं हुन ते खुली कोर्ट में क़ानून मूजिबि ॾोह साबित न थी वञे ऐं हुन खे पंहिंजी सफ़ाई पेश करण जो पूरो मौक़ो न मिलियो हुजे। जेको कमु या न कयल कमु उन जे करण या न करण वक़्तु क़ौमी या बैनुल अक़वामी क़ानून मंझि सज़ा जोॻो शुमार न थिए उन बाबति कंहिं बि शख़्स ते सज़ा जोॻे ॾोह में पकड़ न कई वेंदी। कंहिं बि शख़्स जी ज़ाती ज़िंदगी, ख़ानगी ज़िंदगी, घर बार ऐं लिख पढ़ में मनमानी तरीक़े ते मुदाख़लत न कई वेंदी ऐं न की संस इज़त, नेकनामी ते हमला कया वेंदा। हर शख़्स जो हक़ आहे त क़ानून खेसि मुदाख़लत खां महफ़ूज़ रखे। हर शख़्स जो हक़ आहे त उनखे हर हुकूमत जे हदनि अंदरि चुरपुर करण ऐं रहण जी आज़ादी हुजे। हर शख़्स खे इन ॻाल्हि जो हक़ आहे त हू मुल्क मां हलियो वञे, चाहे उहो संस पंहिंजो मुल्क हुजे ऐं उन तरह खेसि मुल्क में वापसि अचण जो बि हक़ आहे। हर इंसान खे सोचण जी आज़ादी, ज़मीर जी आज़ादी ऐं मज़हबी आज़ादी जो पूरो हक़ आहे। उन हक़ में मज़हब या अक़ीदे खे फेराइण, अवाम या ज़ाती तरह अकेलो या ॿियनि सां गॾिजी अक़ीदे जी तबलीग, अमल, इबादत ऐं मज़हबी रस्मनि खे पूरो करण जी आज़ादी शामिलु आहे। हर शख़्स खे पंहिंजी राय रखण ऐं राय ज़ाहिर करण जी आज़ादी जो हक़ आहे। उन हक़ में इहा ॻाल्हि बि शामिलु आहे त हू आज़ादी सां पंहिंजी राय क़ाइमु करे ऐं जंहिं बि ज़रिए सां वणेसि सवाइ मुल्की सरहदनि जे ख़्यालु करण जे इल्म ऐं ख़्यालनि जी तलाश करे उन खे हासिलु करे ऐं उन जी तबलीग करे। हर शख़्स खे क़ौम जे सक़ाफ़ती ज़िंदगी में आज़ादी सां हिसो वठणु, अदबियात मां फ़ाइदे हासिलु करण ऐं साइंस जी तरक़ी ऐं उन जे फ़ाइदे में शामिलु थियण जो हक़ हासिलु आहे। इंसानी हक़नि बाबति इन पधरनामे ते केतिरो अमल थियो ऐं सिंध में केतिरो अमल थी रहियो आहे इहो पिणु सवाल या निशान बणियलु आहे। हक़ तलफ़ियुनि जी तारीख़ ॾाढी पुराणी आहे। जबरी गुमशुदियूं बि पाण वटि सिंध में थियनि त वरी जबरी तौरु मज़हब बि मटाया वञनि ऐं नियाणियुनि खे अॻवा बि हिते ई कयो थो वञे। सवालनि जी फ़हिरिस्त एॾी डिघी आहे जो जॾहिं बि सवाल जा पेरा ऐं पंध खणजनि था त रूह ॼण ॾकी थो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते असीं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं सोच वीचार में अॼु इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ लिखणियूं अवां जे समातनि जी नज़र करण जो सिलसिलो जारी आहे।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जबरी गुमशुदगियुनि ते नज़र डोड़ायूं था त असांखे पतो पवे थो त जबरी गुमशुदगियूं सभ खां वॾो गैर आइनी अमल त रहियूं ई रहियूं आहिनि, पर इंसानी हक़नि जी लताड़ पिणु आहिनि। अख़्तर चन्ना लिखियो त सिंध में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो घणे अरसे खां जारी आहे। ताज़ो ॾाॾे जखराणी सरमद मीराणी ऐं गनी अमान खे खंभे गुम कयो वियो हो, वरी खेनि अदालतनि में पेश कयो वियो। अदालतूं अञा ताईं संदन ज़मानत मंज़ूर कंदियूं ऐं रद्द कंदियूं रहियूं आहिनि। सरमद मीराणी खे त 2022 में बि संदसि आबाणे शहर बाडह मां पेपर ॾियण दौरान खंभियो वियो हो। कुझु वक़्त खां पोइ खेसि ज़ाहिर करे जेल मोकिलियो वियो। ॾिठो वञे त सॼे मुल्क में सियासी हवाले सां वॾी बेचैनी पखिड़ियल आहे। KPK, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जी सूरतहाल बि का ख़ासि बहितर न आहे। सिंध में त हर ईंदड़ ॾींहुं हालतूं बद खां बदतर थींदियूं पियूं वञनि। बज़ाहिर त जमहूरियत आहे, पर हिते लाक़ानूनी जो राज आहे। 26 तरमीम खां पोइ अदालती निज़ाम बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। अदालती निज़ाम एतिरो त कमज़ोर आहे जो माण्हू सदियूं पुराणे जरगाई निज़ाम खे बहितर सम्झी रहिया आहिनि। थाणा हर हिकु शहर में प्राइवेट माण्हुनि जे हवाले थियल आहिनि, माना त पुलिस जे सॼे सारे इदारे खे मुकमल तौर ते सियासी कयो वियो आहे। सिंध में गुज़िरियल 18 सालनि खां वठी PP जो इक़्तिदार क़ाइमु आहे। को बि इदारो सिधो न आहे। केतिरा ई भेरा ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पारां सिंध जी पुलिस, तालीम, सिहत खाते, रेवेन्यू खाते खे तमामु घणो करप्ट करार ॾिनो वियो आहे। सिंध जो माण्हू ॿिटे अज़ाब में मुब्तला आहे। न ई PP दादरसी पई करे, न ई वरी वफ़ाक़ी हुकूमत वरी उल्टो सिंधी माण्हू जी मंशा ऐं मर्ज़ी जे ख़िलाफ़ घणे वक़्त खां वठी सिंध दुश्मन माना त तकरारी मनसूबनि ते अमल पेरा आहे। वरी हाणे SIFC नाले इदारो जोड़े सिंध जी ज़मीन ऐं मैदनी वसीलनि ते बि कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे। मुल्क ठाहिण खां वठी सिंध सां माटेली माउ वारो सुलूक कयो पियो वञे। सिंध जे पाणी ते धाड़े खां वठी मैदनी वसीलनि ते ॼण त सिंध जे माण्हू जो को बि हक़ न आहे। वफ़ाक़ी इदारनि में नौकिरियुनि जी कोटा ते अमल न पियो थिए। सिंधी ॿोली जी अहमियत ख़तमु थी रही आहे। 5000 साल पुराणी क़ौम जी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो बि नथो ॾिनो वञे। मुल्क ठाहिण खां वठी जेके क़ानूनी आइनी तरह हक़ सिंध खे मिलियल हुआ, उन्हनि खां बि सिंध खे महरूम कयो वियो आहे। सिंध जे सियासी शऊर जे आवाज़ खे ॿुधण बजाए उनखे ताक़त जे ज़ोर ते वॾी बेरहमी सां कुचलियो पियो वञे। जबरी गुमशुदगियुनि जे हवाले सां ह्यूमन राइट्स कमीशन, ह्यूमन राइट्स वॉच ऐं एमनेस्टी इंटरनेशनल वारनि केतिरा ई भेरा रिपोर्टूं जारी कयूं आहिनि। हीउ सोशल मीडिया जो दौरु आहे। को बि लकाउ कंहिंखां बि ॻुझो नथो रखी सघिजे। सोशल मीडिया जे हर हिकु टूल ते जबरी तौरु ग़ाइबु कयल माण्हुनि जे हवाले सां अलाए जे केतिरो मवादु पियो आहे। असीं मुल्क में शामिल त 1940 वारी करारदाद तहत थिया हुआसीं। असांजे वजूद खे अखीचार ख़तरा आहिनि। हथ वठी धारी आबादी खे सिंध जे शहरनि में आबाद कयो वियो आहे। पूरा अमन सियासी कारकुननि खे खंभे गुम करण सां हालतूं अञा बि वधीक ख़राबु थींदियूं। सिंध मां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो ख़तमु करे खंभे गुम कयल सियासी कारकुननि जा केस अदालत में हलाया वञनि। सिंध जे सियासी शऊर खे बेदर्दी सां कुचलणु बंदि कयो वञे, छो त इहा इंसानी हक़नि जी बदतरीन भञकड़ी आहे। इंसानी हक़ तलफ़िन जो जहान ऐं इंसानी हक़नि जो आलमी ॾींहं जे उनवान हेठि नामियारो कंपेरियन लेखक यासर काज़ी लिखे थो, अॼु सॼी दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। जेतोणीकि साल जे 365 ॾींहंनि मंझां हर ॾींहुं ऐं उनजो हर लम्हो हर इंसान खे इंसानी हक़नि जी मुकमल फ़राहमी जे अमली इज़हार तौरु मल्हायो वञणु घुरिजे। गॾियल क़ौमनि पारां इंसानी हक़नि जे मुक़ररु कयल वसफ़ मूजिबि हर इंसान खे ॼमंदे ई मोरूसी तौरु क़ौमियत, जिन्स, शोहरियत, नसल, रंग, मज़हब, ॿोली सुमेत हिक ॿिए मतभेद खां सवाइ हेठियां हक़ हासिल हुजणु घुरिजनि, जेके खेसि कंहिं बि रियासत जे हुकूमत तरफ़ां नाहिनि मिलियल, पर आफ़ाक़ी फितरती तौरु मिलियल अथसि। इंसानी हक़नि जे आलमी पधरनामे मूजिबि उन्हनि बुनियादी इंसानी हक़नि में आज़ादी सां जीअणु, ग़ुलामी ऐं तशदुद खां आजिपो पंहिंजी राय रखणु ऐं उनजे इज़हार जी आज़ादी, रोज़गार करण ऐं तालीम जी हासिलात जी आज़ादी, समाजी तहफ़ुज़ जो हक़ ऐं मुनासिब मयार वारी ज़िंदगी गुज़ारण जो हक़, किथे बि गॾु थियणु,
गरजारनी करण ऐं समाजी वास्ता रखण जो हक़, पंहिंजे पंहिंजे मुल्क जी सरकार में हिसेदारी जो हक़, आज़ाद ऐं गैर जानबदार ट्रिब्यूनल अॻियां मुनसिफ़ाणे ट्रायल जो हक़ ऐं बिना ॾोह गिरफ़्तारी जलावतनी खां बचाव जो हक़। त कंहिं बि शहरी खे रुॻो कंहिंजी पसंदि या नापसंदि तहत गिरफ़्तार, नज़रबंदी या जलावतन न कयो वेंदो शामिल आहिनि। द ग्लोबल इकनॉमी नाले इदारे जी तहक़ीक़ मूजिबि इंसानी हक़नि जी भञकड़ी कंदड़ दुनिया जे 10 सरे फ़हिरिस्त मुल्कनि में तरतीबवार ईरान, बर्मा, चीन, लीबिया, रूस, उत्तर कोरिया, सूडान, यमन, हेटी ऐं जमहूरिया कांगो शामिल आहिनि, जॾहिं त स्टेट यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क जी तहक़ीक़ मूजिबि इंसानी हक़नि जी पासदारी कंदड़ दुनिया जे 10 सरे फ़हिरिस्त मुल्कनि में तरतीबवार कैनेडा, स्वीडन, न्यूज़ीलैंड, नॉर्वे, पुर्तगाल, डेनमार्क, आयरलैंड, फिनलैंड, नीदरलैंड ऐं लग्ज़मबर्ग शामिल आहिनि। इंसानी हक़नि जी भञकड़ी दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में हिकु लगातार मसइलो आहे। हू ॾिसो एथोपिया, जिते सॼे मुल्क में ख़ासि तौर ते टगारे इलाइक़े में जारी तकरार जे नतीजे में जंगी ॾोहनि ऐं इंसानियत सोज़ वाक़िअनि समेत इंसानी हक़नि जी शदीद भञकड़ी मामूल बणिजी चुकी आहे, जिते मासूमनि ते जारी जिनसी ॾाढाइनि, तशदुद ऐं जबरी गुमशुदगियुनि जे भयानक वाक़िअनि सबबि मुल्क जी सूरतहाल बेहद ॻणती जोगी आहे। परियां बुरुंडी नाले ॿियो अफ्रीकी मुल्क ॾिसो, जितां जे कमज़ोर इदारनि, रहनुमाई जी अणाहठ, इंतज़ामी मुदाख़लत, बिना जवाज़ गिरफ़्तारियुनि, तशदुद ऐं इज़हार जी आज़ादी ते पाबंदियुनि सबबि मुल्क इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि जो मर्कज़ आहे। होॾांहुं यूक्रेन में जारी तकरार जे नतीजे में जंगी ॾोहनि, तशदुद ऐं जबरी गुमशुदगी हाणे नई ॻाल्हि नाहे रही, जिते जारी वेढ़ में आम बेगुनाह शहरनि जी मौत सबबि अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ॻणती जोगी आहे। त बेलारूस में जंहिंजो प्रधानमंत्री ताज़ो ई असांजे वज़ीर आज़म सां गर्मजोशी वारा भाकुर पाए वियो आहे, में सिविल सोसाइटी ख़िलाफ़ कयल ताज़े क्रैक डाउन सबबि उतां जी सरकार जी मर्ज़ी ते गिरफ़्तारियुनि, तशदुद ऐं इज़हार जी आज़ादी ते पाबंदियूं आलमी सतह ते रिपोर्ट थी रहियूं आहिनि। हुकूमत मुख़ालिफ़ धुर जे कारकुननि ख़िलाफ़ इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि जे इल्ज़ाम बि लॻाया विया आहिनि त होॾांहुं प्यूटन जो देश रूस यूक्रेन जी जंग जे हवाले सां जंगी ॾोहनि, तशदुद ऐं जबरी गुमशुदगियुनि समेत इज़हार जी आज़ादी ऐं माण्हुनि जे गॾिजण ते पाबंदियुनि जी रस्मी इंसानी हक़नि जी भञकड़ी कंदड़ अहम मुल्कनि में ॻणियो वञे थो। असां जेकॾहिं ॿी दुनिया विसारे पंहिंजे प्यारे पाकिस्तान जो ई ज़िक्र करियूं त पाकिस्तान जो इंसानी हक़नि जो रिकॉर्ड पिणु इंतिहाई ॻणती जोॻो आहे। असांजो मुल्क बि इंसानी हक़नि जे केतिरनि ई ख़िलाफ़ वर्ज़ियुनि जो शिकार आहे, जिन में जबरी गुमशुदगियूं, अदालत खां मथां क़त्ल ऐं बेॾोहनि ते तशदुद जहिड़ा ॾोह शामिल आहिनि। पाकिस्तान खे हिन वक़्तु इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि जे हवाले सां जिन संगीन मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, तिन में हेठियां मसइला आलमी सतह ते मंज़र आम ते आया आहिनि, जिन खे बैन अल-अक़वामी मीडिया गंभीर मसइलनि तौरु पंहिंजी कवरेज में जाइ पिणु ॾिनी आहे। इज़हार ऐं पाण में गॾु थियण जी आज़ादी, असांजी हुकूमत ते मुसलसिल तनक़ीद थी रही आहे त आवाम जी राय जे इज़हार ऐं पाण में किथे बि गॾिजण जी आज़ादी ते ज़ोर ऐं पाबंदियूं लॻायूं वञनि थियूं। किथे बि का बाशऊर धुर कंहिं बि पुरमन एहतजाज जी ॻाल्हि ॾिए थी त जमहूरी सरकार पारां ज़ोरी कलम 144 लागू करे आवाम जे नुमाइंदा बाशऊर फ़र्दनि खे रोडनि ते गहले गिरफ़्तार कयो वञे थो। सहाफ़ियुनि इंसानी हक़नि जे मुहाफ़िज़नि खे हिरासां करे धमकाए तशदुद में धूकियो वञे थो। मज़हबी आज़ादी, पाकिस्तान जे तौहीन रिसालत जा क़ानून वेझड़ में आम जाम मज़हबी अक़लियतुनि खे निशानो बणाइण लाइ इस्तेमालु कया विया आहिनि। औरतुनि जा हक़, औरतुनि ऐं छोकिरियुनि ख़िलाफ़ तशदुद असांजे मुल्क में आम जाम आहे, जिन में गैर जे नाले ते क़त्ल यानी कारोकारी, नंढी उमिरि जे नियाणियुनि खे ॾाढाई जो शिकार करे मारे उछलाइण जहिड़ा लूं कांडारींदड़ वाक़िआ ऐं घरेलू तशदुद वग़ैरह वॾे पैमाने ते रिपोर्ट थी रहिया आहिनि। ॿारनि खां मज़दूरी कराइण, नंढी ऐं नाबालिग उमिरि में ज़ोरे करायल शादियूं ऐं ॿारनि खे ॾिनी वेंदड़ जिस्मानी सज़ा असांजे मुल्क जा आम ॾोह बणिजी चुका आहिनि। असांजा लखें ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। पाकिस्तान में वस वारा पंहिंजे शहरियुनि सां इंसानी हक़नि जी उन भञकड़ी जी बाज़ार गरम कयो वेठा आहिनि, पर आलमी बिरादरी पाकिस्तान जे इंसानी हक़नि जे रिकॉर्ड ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। यूरोपीय पार्लियामेंट जे इंसानी हक़नि बाबति ज़ैली कमेटी पाकिस्तान ते ज़ोर भरियो आहे त हू इंसानी हक़नि जे मसइलनि खे हल करण लाइ सुधारा ऐं क़ानून साज़ी में तब्दीलियूं करे।
अमेरिका पिणु पाकिस्तान जे इंसानी हक़नि जे रिकॉर्ड ते ख़ासि करे इज़हार जी आज़ादी मज़हबी आज़ादी जे हवाले सां ख़दशनि जो इज़हार कयो आहे, पर उहो साहिब बहादुर अमेरिका जेको इंसानी हक़नि जो चैंपियन बणिजी असांखे पियो तलक़ीन करे त असीं इंसानी हक़नि जे मामले में सिरात मुस्तक़ीम ते अचूं, उन वटि पाण वटि इंसानी हक़नि जो ॿिटो मयार हुअण सबबि उनजो इंसानी हक़नि ते अमल जो रिकॉर्ड काफ़ी पेचीदा ऐं शकी आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक ऐं कंपेयर यासिर काज़ी जे लेख मां चूंड वर्क। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाकिस्तान में इंसानी हक़नि जी लताड़ ते जिथे सॼी दुनिया गणती जो इज़हार करे पई, उते 44 अमेरिकी सेनेटरनि पिणु ख़त लिखे इंसानी हक़नि जी लताड़ ते गणती जो इज़हार कयो। अमेरिका में डेमोक्रेटिक पार्टी जे 44 कांग्रेसी जे मेंबरनि, जिन में अलहनान उमर ऐं राशिदा जहिड़ा मशहूर मुसलमान कानून साज़ भी शामिल आहिनि, अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो खे हिकु तफ़सीली ख़त लिखी पाकिस्तान में इंसानी हक़नि जी ख़राब थींदड़ सूरतहाल ऐं बैनुल अक़वामी जबर बाबति गणतीअ जो इज़हार कयो। हिन ख़त में ख़ासि तौर ते पाकिस्तान जे सिविल हुकूमत ऐं फ़ौजी क़यादत खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो आहे। कुझु आला अहलकारनि समेत आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर ते पिणु वीज़ा पाबंदी लॻाइण जो मुतालबो शामिल आहे। ख़त में लिखियो वियो आहे त वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ जी फ़ौजी हिमायत याफ़्ता हुकूमत हेठि इंसानी हक़नि जो बहरान वधीक तेज़ थी रहियो आहे। वाज़े आवाज़ बुलंद कंदड़नि ते दबाव वधी रहियो आहे। कानून साज़नि जो चवणु आहे त अमेरिका खे घुरिजे त पाकिस्तान जी फ़ौजी क़यादत खे जवाबदार तौरु साम्हूं आणनि ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी ते वाज़ेह मौक़िफ़ इख़्तियार कयो वञे। ख़त में इमरान ख़ान समेत सभिनी सियासी क़ैदियुनि जी आज़ादी, अदलिया जी आज़ादी ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़ पाकिस्तानी शहरियुनि जे घर भातियुनि खे मुबैना तौरु धमकाइण बंदि करण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो आहे। अहमद नूरानी ऐं गुलकार सलमान अहमद जहिड़नि माण्हुनि जो नालो बि ॾिनो वियो आहे, जिन बाबति दावा आहे त उन्हनि खे ॻाल्हाइण जी सज़ा मिली रही आहे। अहमद नूरानी जे भाइरनि खे इस्लामाबाद मां अगवा करण वारो वाक़ियो बि ख़त में ज़िक्र कयल आहे, जेतोणीकि उन्हनि इल्ज़ामनि जी आज़ादाणी तस्दीक मुमकिन न थी सघी आहे। माहिरनि मूजिबि अमेरिकी कांग्रेस में पाकिस्तान बाबति अहिड़ो एहतजाज या गणती नई नाहे। टेक्सास जे लीमार यूनिवर्सिटीअ जे प्रोफेसर अवेस सलीम जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जी हिमायत कंदड़ अमेरिका में आबाद कम्यूनिटी डिघे अरसे खां लॉबिंग करे रही आहे। जनवरी में पाकिस्तान जो नान नेटो इतिहादी वारो दर्जो वापसि वठण ते बिल पेश थियो। बाद में हिकु ॿियो बिल सफ़री पाबंदियुनि ऐं असासा मजमद करण बाबति आयो, पर उन्हनि मां को बि अॻिते न वधियो। अवेस सलीम जो तजियो आहे त जॾहिं मुकमिल बिल ई अॻिते नथा वधनि त सिर्फ़ु ख़त मां का वॾी तब्दीली जी उमेदु घटि आहे। कांग्रेस में बिल जी अॻिभराई लाइ डिघो तरीक़ो बहस, वोटिंग ऐं सदर ताईं पहुचणु ज़रूरी हूंदो आहे ऐं पाकिस्तान बाबति अहिड़े संजीदा दिलचस्पी अक्सर नज़र नथी अचे। आलमी मामलनि जे तजिया निगार डॉक्टर हसन अस्करी मूजिबि मौजूदा हालतुनि में अमेरिका पारां पाकिस्तान ख़िलाफ़ का सख़्त कार्रवाई थियण जो इम्कान तमामु घटि आहे। जॾहिं फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ जो वाशिंगटन में जेको इस्तक़बाल थियो, उनखां पोइ अमेरिकी इंतिज़ामिया अहलकार पाकिस्तान ख़िलाफ़ का पाबंदी लॻाइनि इहो मुमकिन नज़र नथो अचे। डॉक्टर अस्करी ॿुधाए थो त अमेरिका जी सरकारी पॉलिसी पाकिस्तान खे इलाइक़ाई सियासत, पाक चीन लाॻापन, अफ़गानिस्तान ऐं विच एशिया जे हालतुनि जे करे अहमियत ॾिए थी, जॾहिं त इंसानी हक़नि बाबति दबाव घणो करे सियासी हलकनि या सिविल सोसाइटी जी सतह ताईं महदूद रहे थो। इहा हक़ीक़त आहे त अमेरिकी कानून साज़ वक़्त बेवक़्तु पाकिस्तान जे इंसानी हक़नि, सियासी आज़ादी ऐं मीडिया जी सूरतहाल ते आवाज़ उथारींदा रहिया आहिनि, पर हिन ख़त जो इम्कानी असरु महदूद रहण जो इम्कान आहे, छाकाणि त न उहो बिल आहे न ई हुकूमती सतह जी पाबंदी जो अमल फ़ौरी तौर ते शुरू थी सघे थो। हाणोके ख़त जो सियासी विज़न मौजूदु ज़रूरु आहे, पर अमेरिकी इंतिज़ामिया जे मुफ़ादनि में पाकिस्तान सां तावन वधीक अहमियत रखे थो। नतीजे तौरु
माॻाणियूं मुतालबा घणो करे अलामती नोयत जा रहिजी वेंदा आहिनि जेसिताईं अमरीकी हुकूमत सरकारी सतह ते पंहिंजो रुख़ तब्दील न करे, जेको फ़िलहाल ॾिसण में नथो अचे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ुसूसी रिपोर्ट, जेका असां अव्हां लाइ पेश करे रहिया हुआसीं BBC उर्दू जे ताउन सां। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारियूं। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अॼु असीं इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते ख़ुसूसी लेख अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ रिपोर्टूं पिणु अव्हां जे समातनि जी नज़र करियूं पिया। इंसानी हक़नि जे लताड़ वारी ॻाल्हि जॾहिं बि ईंदी आहे तॾहिं जबरी तौरु मज़हब मटाइण वारो मामिलो बि साम्हूं ईंदो आहे। सिंध में ईअं ई थींदो रहियो आहे जो मासूम नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि जा मज़हब तब्दील कराया वञनि था ऐं पोइ शादी जा ऐलान बि कया वञनि था। कहिड़ो न वॾो अजीब अलमियो आहे जो कंहिंजी नियाणी अगवा थी वञे ऐं पोइ ज़ोरी हुनखां मज़हब तब्दील कराए छॾिजे। जबरी मज़हब मटाइण वारे मामले ते आज़ाद लाल हुसैन लिखियो हो त सिंध में अक़लियत जे नाबालिग नियाणियुनि खे अगवा करे जबरी तौरु मज़हब तब्दील करे शादियूं करण वारो मामिलो को नओं कोन्हे। सिंध जंहिंमें हिंदू बिरादरी जे माण्हुनि लाइ धरती टामो कई वई आहे, उहो सिलसिलो जेको विरहाङे खां शुरू थियो हाणे त 77 साल बि गुज़री चुका पर अञा ताईं ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे। कॾहिं रीना, कॾहिं रवीना कुमारी, कॾहिं रिंकल कुमारी त कॾहिं दिशा, जिया ऐं दिया जे रूप में नियाणियुनि खे जबरी तौरु अगवा करे मज़हब तब्दील करायो वेंदो आहे। रिंकल कुमारी जंहिंजो तालुक़ु मीरपुर माथिले जे हिंदू घराणे सां हो, जंहिंखे 2012 में अगवा करे ज़ोरी मज़हब तब्दील करे मुस्लमान करे हिकु सैयद छोकिरे सां शादी कराई वई। उन मामले में वारसनि बासर वॾेरे येमेने जे माण्हुनि ते अगवा जो इल्ज़ाम हयो। वारस उन केस खे सुप्रीम कोर्ट ताईं खणी विया। छोकिरी खे 2 भेरा पेश कयो वियो, जिते छोकिरी रड़ियूं करे वारसनि सां वञण जो चयो, पर ॿी पेशी में छोकिरी मुड़ुस सां गॾु वञण ते राज़ी थी, जंहिं ते अदालत मुड़ुस जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। उन केस खे हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं मुल्की तौरु इंटरनेशनल इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ज़ुल्म करार ॾिनो। उन खां पोइ ॿियो केस रीना ऐं रवीना जी शिकल में साम्हूं आयो। रीना रवीना खे 2019 में घोटकीअ ज़िले मां अगवा करे रहीम यार ख़ान में ज़ाहिर करे इस्लाम क़बूल करण जो बयानु ॾियारियो वियो। अदालत में पेश पिणु कयो वियो, जिते ॿिन्ही नियाणियुनि पंहिंजे वारसनि सां गॾु हलण खां इनकार कंदे 2 मुस्लमान छोकिरनि सां शादी रचाए उन सां गॾु वञण जो बयानु ॾिनो। अदालत उन्हनि खे मर्ज़ी मूजिबि वञण ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जो हुकुम ॾिनो। रीना रवीना वारो मसइलो इंटरनेशनल मीडिया जी ज़ीनत बणियो। मुल्क जे वज़ीर अज़म इमरान ख़ान पिणु हिन मामले जो ज़िक्र कयो। ख़ासि करे भारतीय मीडिया हिन इशू खे हाईलाइट कयो। ॿिए पासे वारसनि ऐं हिंदू बिरादरी जे अॻुवाणनि पारां इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई वई। वारसनि दरख़्वास्त में ॼाणायो त नियाणियूं नाबालिग आहिनि, जंहिंजी उमिरि 13 ऐं 15 साल आहे। उन जे बावजूदि हाई कोर्ट इस्लामाबाद नियाणियुनि जी रज़ामंदीअ वारे बयान बाबति अगवा ऐं ज़बरदस्ती जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। उन खां पोइ हींअर सागड़ ज़िले जे शहदादपुर में 3 भेनरनि दिया, जिया, दिशा ऐं हिकु सौट खे अगवा करे उन्हनि खां मज़हब तब्दीली जा वीडियो ज़रिए बयान ॾियारिया विया। उन्हनि खे पुलिस कराची में टेक्निकल तरीक़े सां हथ करे मक़ामी अदालत में पेश कयो, जिते नियाणियुनि नीगर 3 साल अॻु इस्लाम क़बूल करण जो इंकशाफ़ कयो। अगवा थियल नियाणियुनि जे वारसनि जो इल्ज़ाम हो त कंप्यूटर सेंटर ते ट्यूशन ॾींदड़ सरफराज़ ऐं फरहान ख़ासकेली नियाणियुनि जे पुट खे वर्गलाए ज़ोरी मुस्लमान कयो आहे। वारसनि मूजिबि हिकु छोकिरी ऐं नीगर खे शहदादपुर, हिकु छोकिरे खे जामशोर यूनिवर्सिटी ऐं हिकु छोकिरे खे कराची जी यूनिवर्सिटी मां अगवा कयो वियो। उन्हनि ॼाणायो त हिकु छोकिरी ऐं नीगर नाबालिग आहिनि।
अदालत जे फ़ैसिले बाद नियाणियुनि नीगर खे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी जीअण जो हक़ फ़राहम कयो वियो। जबरी मज़हब तब्दीलीअ वारे मामले ते सिंध जा सियासी समाजी अॻुवान चवंदा रहनि था त हिंदू नियाणी खे ज़बरदस्ती मुस्लमान कयो वञे थो। उन सां गॾु क़ौमपरस्त धुरियूं, इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं ऐं हिंदू बिरादरी जा माण्हू शफ़ाफ़ जांच जो पिणु मुतालबो कंदा रहिया आहिनि। अॼु ताईं उन्हनि ख़िलाफ़ जांच नाहे थी। उन मां साबित थिए थो त उहे पीर जबरी मज़हब तब्दीलीअ वारे मामले में मुलविस आहिनि। भर चूंडे वारा पीर ऐं सामारे वारा सरहदी पीर जिन जो तालुक़ इक़्तिदारी धुर पीपल्स पार्टी सां आहे। जांच न थियण जो वॾो सबबु इहो पिणु आहे त पाकिस्तान जी पूरी तारीख़ में रुॻो हिंदू नारियूं मुस्लमान थींदियूं रहियूं आहिनि। उन सां मुस्लमान नौजवान शादियूं कंदा रहिया आहिनि, पर को हिंदू नौजवान मुस्लमान थी मुस्लमान नारी सां शादी नाहे कंदो। रुॻो हिंदू नारियुनि खे छो मुस्लमान कयो वञे थो? इहो बि नौजवान नारियुनि खे मुस्लमान कयो वञे थो। जबरी तौरु मज़हब जी तब्दीली वारे मामले ते को क़ानून नाहे जुड़ी सघियो। जॾहिं का नारी अॻवा थींदी आहे त उन पोयां वारस रुॻो अॻवा जो केस दाख़िल कराईंदा आहिनि ऐं जॾहिं रज़ामंदी जो बयानु नारी ॾींदी आहे त अॻवा वारो केस हैसियत वञाए वेंदो आहे। हाणे सिंध हुकूमत खे ॿीहर क़ानून साज़ी करे जबरी तौरु मज़हब मटाइण वारे मामले खे बुंजो ॾियणु घुरिजे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन